नमस्ते दोस्तों। चवंदा आहिनि त जेका जाति संघर्षशील हूंदी आहे तंहिंखे पंहिंजे वजूद जो को बि ख़तरो कोन हूंदो आहे। आज़ादीअ बैदि पंहिंजो वतन सिंध छॾे भारत जे अलॻि अलॻि राज्यनि चाहे विश्व जे अलॻि अलॻि मुल्कनि में वञी वसियल सिंधियुनि खे केतिरियुनि ई मुश्किलातुनि जो सामनो करणो पियो। पाण खे सेटल करण लाइ, पाण खे सिक्योर करण लाइ असां सिंधियुनि तमामु घणी कशमकश कई। पर ईअं बि ॾिठो वियो आहे त सिंधी चैलेंजिस द चैलेंज उहे नसीब वारा हूंदा आहिनि जिन खे जीत हासिल करण जा मौक़ा मिलंदा आहिनि। के वरी जीत हासिल करण जा मौक़ा खड़ा कंदा आहिनि, पर सिंधी त मुश्किलातुनि खे बि मौक़नि में तब्दील करे सघंदा आहिनि। के माण्हू इतिहास पढ़ंदा आहिनि, के इतिहास रिकॉर्ड कंदा आहिनि, सिंधी इतिहास ठाहींदा आहिनि। वर्ल्ड बिलियर्ड चैंपियन पंकज आडवाणी, नासा अमेरिका में चीफ साइंटिस्ट डॉक्टर कमलेश लुल्ला, कैंसर स्पेशलिस्ट पद्म भूषण डॉक्टर सुरेश आडवाणी ऐं अहिड़ा अनेक सिंधी सपूत आहिनि जिन न सिर्फ़ु पंहिंजो पर सॼी जातीअ जो नालो रोशन कयो आहे। छा अहिड़नि मिसालनि खां पोइ बि असांखे सिंधी हुअण ते फ़ख़ुरु न थींदो?